नवाबाद जीडीए जी इलेक्शन मुहिम वर्क दौरान नवाबाद भरिसां ॻोठ अब्दुल हकीम इस्कानी में जीडीए पारां नामज़द उम्मीदवार फैसलन जे अमीर वॾेरे मोहम्मद खान जुनूद जी आमद। उन मौके ते साणस गॾु रहियसि एहसान इस्कानी, वॾेरो अलीशेर हिंगोरो, अमीर बख्श उर्फ मिर्चू मर, सीनियर सहाफ़ी नाज़ साईं बख्श राजपर, लियाकत खोसो, मोहम्मद रमज़ान खोसो, रमज़ान मर, वॾेरो सज्जाद राजपर, वॾेरो फरमान राजपर, अली महर राजा, अहमद अली, मोहम्मद अली बलोची ॿिया शहरी पिण मौजूद हुआ। उन मौके ते मोहम्मद खान जुनूद जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे जीडीए जे प्लेटफॉर्म तां 209 जी चूंड वञण जो ॿुधी पाकिस्तान पीपल पार्टी बुखराज जो शिकार थी वई आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते हितां जी आवाम तारे ते ठपो हणी मूंखे कामयाब कंदी। पीपी वारनि 15 सालनि खां मथे मुल्क खे ॿिन्ही हथनि सां लुटियो आहे। आला हज़रत पीर साईं पगार जे हर हुकुम खे लबैक चइबो। इंशाअल्लाह 8 फरवरी ते असां जी कामयाबी जो ॾींहुं हूंदो। लियाकत अली खोसो, मीडिया जा न्यूज़ HD, जाम नवाज़ अली।